नाज़रीन असीं इन वक्त मौजूद आहियूं गौसपुर के एहसास किफ़ालत सेंटर ॿाहिरां जिते कटौती वारो सिलसिलो जारी है। औरतुनि पारां एहतजाज भी कियो वियो आहे। औरतुनि जे शिकायतुनि बाद एसी कंदकोट भी हिते सेंटर ते पहुता। एसी कंदकोट ऐं मुस्तहिक औरतुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा। असांजो कलाइन जो गुज़ारो आहे, लाॾिन ते गुज़ारो आहे। असांजो महिरबानी असांखे माल मोकिले छो। पैसो 11,000 11,500 मिलिया आहिनि। 500 रुपया कई अथनि। केतिरा पैसा मिलिया आहिनि? 11,500 मिलिया आहिनि। हीअ हाणे एसी कंदकोट आयो तव्हांजे साम्हूं, तव्हां हुन ते शिकायत कई आहे? असां था कई से बीठा थिया अधो बीठो थियो पैसा वापस मिलिया आहिनि? न पैसा इहे मां साण जी हे जेका 12,000 अचनि था एहसास किफ़ालत मां, उहे जेको हाणे 11,000 ॾिन था, 11.5 खां वठी 2,000 ताईं कटौती कई वञे थी। उनखे शिकायत कईसीं पर उहो बसि कन लाटार करे हलियो वियो ऐं न काबो ॾेई न छा उन सां मिली भगत आहे। प्रोग्राम सेंटर आयल आहियूं गोसपुर में, जेके हिते टाउन कमेटी गोसपुर में हे प्रोग्राम सुबुह खां वठी जारी आहे। शिकायतूं काफ़ी मिलनि थियूं त 500 या 1000 जी कटौती थिए थी। डिवाइसिस वारा कटौती कनि था ऐं प्लस में जेकॾहिं को ऑफिसर या मॉनिटरिंग टीम अचे थी त उनखे प्रोसेस खे स्लो डाउन कनि था। इहे शिकायतूं असांखे कल्ह खां वठी मौसूल थियूं आहिनि। डीसी साहब जूं डायरेक्शन्स हुयूं, जंहिंजे करे अॼु मां पाण हिते असिस्टेंट कमिश्नर कंदकोट उन्हनि जी कटौती पैसनि जी थिए थी त उन महिल उहे ख़ुशी ख़ुशी सां पैसा उते कटाए करे खयूं हलिया था वञनि। वरी जंहिं महिल को मॉनिटरिंग टीम अचे थी पोइ ओचितो 2-4 ॼणा अचनि था, पर असां ॾिसूं था इनखे इंश्योर कयूं था त कंहिंजा बि पैसा कटनि कोन। जी नाज़रीन, तव्हां गौसपुर जे एहसास किफ़ालत सेंटर ॿाहिरां मुस्तहिक औरतुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु हो त अॼु चौथे ॾींहं ताईं बि जेको आहे 500 खां 1000 रुपया डिवाइस होल्डर जेके आहिनि उहे कटौती करे रहिया आहिनि। ऐं तव्हां एसी कंदकोट जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो चवणु हो त जेके कटौती करे रहिया आहिनि उन्हनि ख़िलाफ़ ज़रूरु कार्रवाई कई वेंदी। कैमरामैन टीम सां गॾु ज़फ़र भयो, टाइम न्यूज़ गौसपुर।